हलो दा अरे काडे वे ओ रहीम दिभागा कदो कलाक जोरन ला रडियो थो कया उथे थो छोरो ताकि मोबाइल वठी दे ही कर छाए बा छाए छाते रणू तो करे बा अरे कदो कलाक रडियो थो कया तो के चवा तो दा बात मुके जोर दे आयो दोस्तां ना वेओ से टिकटॉक ठाणा बा टिकटॉक सजो रही तो कर टिकटॉक ठाणा मोजी हां ये मोबाइल जो भूत तुझे दिन मा लाम दो या न लाम दो सेना मा बाबा जैसी तई आईफोन न वठी दीने ना तेसी तई मां एकड़ो कख भी हेरे न कंदो मां सीधी गाल थी हां छा तो चवे आईफोन वठी दे आईफोन हां एडी गाल तो ठोकी पांजो हां पुत्र ठोकी पांजो ठोका आईफोन छा अरे तो जो पुत्र ई फोन जड़ो बनाए ई फोन आईफोन ई फोर न आईफोन वठी दे चित्रा जरा ना थई ने उनी हवाला दे तू आईफोन हलाई दे अरे तो जो पुत्र ई फोन जड़ो बनाए न वठी दो सा जोर दे पेरे पो न पक्का वठी दे वायदो कर वायदो पक्का वठी दो हां निमान तो जोर दे निमान तो चे अरे राजा खुशगेरियत भारियू टाइट सभा खुश वे वाह वे बेटा ठीक चाचा खुश है चाचा खैर वे ऐसा टिलू खैरा हां खैर बाबा अल्लाह अकबर हवा छाला दे हाल खुश खैरियत भारियू टाइट सभा दो तू बुधाए जड़ा खाना खुश बियो खैर बार बजड़ा खुश अल्लाह जा लख ऐसा कर खुशा को टिलू भी यार इन मा त फाथो आची वरी छा की सॼो ॾींहुं हुते तो टिकटॉक ठाहींदो वरी हो गेम अलाए कहिड़ी आहे हलाईंदा आहिनि हिन ते पपजी बाबा नाला ॾिस कीअं थो वठे हा नाला ॾिस कीअं थो वठे पपजी वरी मथो चए छा थो दोस्त चए छा थो ॿुधो अथई सिरे जो हां चए थो त मूंखे मोबाइल वठी ॾे आईफोन हमारे ॾिस मूं अथसि आईफोन जहिड़ो मां त चवां थो ई फोन जहिड़ो बि न अथसि चाचा सिर्फ 2.5 लाख जी आ केड़ी महंगी आ बा बापे जगह 2.5 लाख छा यार त ॿुध टेम ज़ाया छो थो करे महिमान आयो आहे चाचो काॾा परे खां पंधु करे हां हाणे हीअं करे हां हां चाचा जरा वञो घरां मानी कराए खड़ी आ हां मानी ओयो गोश्त कराया या मुर्गी वारो गोश्त या वडो गोश्त अरे बा छेले जो गोश्त वठी दई आयो सब बा छेले जो गोश्त वठी दई आयो वञ तू तैयार करा माने तो जल्दी तैयार करे त खणी अचे मानी पाण सां गॾु हां हां चाचा मां मानी कराए चा सही आ जल्दी कर मूंखे भी ॾाढी भूख लगी आहे हां ॾाढी यो त खैर आहे न खैर सलाम बकरा दी मानी के साथ यार थोरो असांखे टाइम ॾे जड़ा का न काथां आयो काथे तो घर ॾे इंशाअल्लाह ईंदासे हुकुमा तुंहिंजो तो जड़े ॿाहिरां जे सॾे ते न ईंदासे त बाक़ी कंहिं ॾे ईंदासे वाड़े जड़ा इंशाअल्लाह अवल खैर ता ॿाहिरां जी ड्यूटी ॾींदुसि बाबा मूं वटि बि महिमान आयो आहे मां हुनजी ख़िदमत कयां यार मूंखे छॾ थोरो 2 मिंटनि खां पोइ कॉल कजां ठीकु आहे 2 मिंटनि खां पोइ ॻाल्हायूं था पाण वरी फोन जो चई तो रे छा तो जड़ा पीरी प्यारा घणा आहिनि न बाबा माशा अल्लाह शादी जो सॾु ॾिनई वाह जड़ा खान वाह भाई बुध यार यो घर रे कुछ भी कोन थी वा कुझु बि कोन्हे ना वा अरे छेलो माणे काई वई छा वधीक वो अमा चए कुछ वठी न छाड़ मेहमान जे सामने कुछ कोने वा भला हाणे ॻाल्हि ॿुध बता थी सघे थो हां हाणे ईअं करे हा महिमान खे पहिरियों चांहि पीआरियूं था पोइ मानी जो बंदोबस्तु वरी चांहि हां चांहि ठीकु आहे वञ चांहि कराए तकड़े हां जो खैरा जड़ा खान यार फर्स्ट क्लास बिल्कुलु खैर आहिनि बसि तव्हां हालाए ॿुधायो तव्हांजो ॿिन्हिनि जो ॾियो हाल अहवाल भला होटल जो कारोबार बि हले पियो या रुॻो बनी था संभालियो हाणे शुक्र आहे बनी वारो बि अलाए शुक्र आहे जमादार रखियो आहे पाण रोज़ी कंदा आहियूं होटल ते वेठा आहियूं जड़ा खान हा पर यार होटलनि जे लाइ ऐं ॿियनि कारोबारनि जे लाइ ॾिसी न तूं त लॉकडाउन में ॾाढो कमु ख़राब करे छॾियो परेशान कयो अथनि बसि वॾो परेशान वाह जी ना खीरा ना खंडरा ए पति भी ए जरड़ी थी भाई जको आए आप ईमान साहब पेरिया मेहमान का पानी पुछबो आ या चाय हां पानी बेशक मन पानी थदो खणी अवल पानी पियारे वाह खबर अथई कलाक वठी नलकियार जको गन आयो भगो पियो आयो त न ठराए पानी काडा अचे
नलके वारे मां फोन कयां थो वञी के पाड़े वारनि खां थधो पाणी जो गिलास भरिया महिमान खे त पीआर न चाचा हेॾो पंधु करे आयो मूंखे पाणी न पीआरे अथई केड़ी पाड़े में राय थी जो तोखे पाणी ॾींदा अबा अरे बात वञ त सही वटो खणी हूं रोज़ वेंदा हो हा वञ वञ चाचा लाइ पाणी वे वेंदे या वींदे ताड़ जॾहिं घर में कुझु बि न आहे अटो बि न आहे चांहि जी पती बि न आहे भाॼी बि कान्हे पाणी बि कोन्हे ॿुॾी नथा मरो यार अहिड़ी महिमानी करण खां सलाह न हणो आहे त भलो कहिड़नि वटि आहे वे बाबा कराए वरी दावत हते हते छेला खां खाराइणी वई हालत ॾिसे ॿुॾी मरो जे करे यार ॿई पी पुट हुन खां भलो आहे जड़ा घर माशाअल्लाह तो यारी खां बिंग भली आहे अरे रे छोरा न कोई कपड़ा है छजी वाह पोई अरे मोटी जे चे है अमा मानी तैयार करे थी मैं जे चाहे ला चले हर चाहे बचे थी वाह पत्ती खड़िया ये जूता चली हां ये तू मुखे जैसे आईफोन अठी ॾिने तेस्ते तुझी बाबा बेइज्जती कराईंदो मां सीधी ॻाल्हि थई खबर है मुझे खबर आईफोन हल